पंजाबी ड्रामे जी दोस्तों नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशख़बरी ॾियण वारो आहियां। रियासत ऐं पंजाबी ड्रामे ॿिन्ही जी नई अपडेट तव्हां हिन नंढे वीडियो में ॾिसी सघो था। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही अवांजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों हाणे जेको आहे वरी ट्रिक खेॾंदो सांवल कासिम खे हथीको करण जे लाइ। कासिम जेको आहे हैदर वारनि सां गॾिजी सांवल खे मारण वेंदो पिस्टल खणी करे। पोइ ओॾो सांवल खे हैदर अॻे ई ॿुधाए छॾींदो। पोइ उते कासिम जेको आहे हथीको थी वेंदो। सांवल इन खे पकिड़े वठंदो पंहिंजे माण्हुनि सां वधे छॾींदो। मुंहिंजे ख़्याल में पोइ वञी चाकर ख़ान जे आॾो इन खे पेश कंदो। ॿ टे किस्तनि जे अंदरि इहे सीन तव्हां असांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं होॾां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त जेको आहे हैदर वरी गेम खेॾे रहियो आहे ॿिन्हिनि सां ऐं चाकर ख़ान ॿिन्ही इंतज़ार में आहे त सिकू त कातिल न आहे, कातिल जाबिर वारा आहिनि। कोई इन्हनि जो माण्हू हथु अचे। अगरि कासिम हथु अची वियो त पोइ हसीना बेगम जे लाइ वॾियूं मुसीबतूं पैदा थी वेंदियूं। बहरहाल दोस्तों हसीना वरी गेम खेॾे रही आहे। सूरत खे तमामु जल्द बदनाम कंदी हैदर जे हथां। हैदर खे बार बार चवे थी अच हेॾे अच, हैदर नथो वञे। पोइ सूरत सां इन खे कारोकारी करण जे इल्ज़ाम में कोशिशि कंदे त इन खे बद चलन जेको आहे इन खे कामयाबु बदल करायां।